रसूलाबाद में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ रसूलाबाद लॻे ॻोठ सूफ़ाई सहता वटां गुज़रंदड़ सिम नाले खे अचानक घारो पइजी वियो, जंहिं सबबि ॻोठ सूफ़ाई सहतो जो रस्तो मुकमल तौरु गंदे पाणीअ जी लपेट में अची वियो, जंहिं सबबि ॻोठाणनि खे अच वञ में वॾियूं मुश्किलातूं दरपेश अचण लॻियूं। जॾहिं त सरकार जे तरफ़ खां गंदे सिम नाले जे पाणी नेकाल लाइ ट्यूबवेल बि लॻाया विया आहिनि, पर बिजलीअ जी घणी बंदिश थियण सबबि ट्यूबवेल भी मुकमल तौर ते बंद थी विया, जेका सेठार जा SDO शब्बीर अहमद जूनेजो ऐं लाइन सुपरीडंट इसरार शाह जी वॾी नाअहली आहे। जॾहिं त उकरी फीडर ऐं सेठार जा फीडर जी बिजली 24 कलाकनि में सिर्फ़ 3 कलाक वक़्फ़े सां हलण लॻी, जंहिं सबबि सिम नाले जो पाणी नेकाल नथो थी सघे। जॾहिं त हिन सिम नाले में खैरपुर ज़िले जे केतिरनि ई ॻोठनि जो गंदो पाणी शोर करे थो। हुननि सेप्को जो RPO के अपील कई त लाइन सुपरीडंट ऐं SDO सेठार जा जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं बिजली मुक़ररु वक़्त ताईं ॾिनी वञे, न त सख़्त एहतजाज कयो वेंदो।